गौराम राणा बई दिल्ली जा ठग थई, इन्हनि जी ज़बान ते एतबार न कजा। अस्सलाम वालेकुम नानी सानी। वालेकुम अस्सलाम, वालेकुम अस्सलाम। ॿियो ख़बर छो काॾे निकिरी पिया हो? नानी सानी असां हिकिड़ो फैसलो करे पहुता हूं। फैसलो? कहिड़ो फैसलो करे आया हो? इहो फैसलो करे आया हूं त अॼु खां पोइ असां तव्हां सां गॾु थींदासीं। ॻाल्हि त छो कम वारी कई अथव, पर इहो त ॿुधायो कमाईंदो केरु ऐं खाईंदो केरु? इनमें सोचण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? असां खाइण जा माहिर आहियूं। तव्हां रुगो ॻोठ मां पिनी अचो, वो थालनि जा थाल असां तव्हांखे चट करे ॾींदासीं। ॿियो ॾींहुं त टुकुर कोने जो कोड़े खे खारायां जो हली कोन थो सघे बुख ते। पोइ पिनण केरु वेंदो? राज असांजो आहे, पर तव्हां जेकॾहिं वञी पिनी ईंदव न त गॾिजी खाईंदासीं। हा छो न। ननराब केरु थाल खणंदो पराए दरनि ते पिनंदो? इहो ई पाण कनि, असां कुझु ॿियो सोचूं। ठीकु आहे, मां हिन में बि राज़ी आहियां त मां वञी पिनी ईंदसि। तव्हां घर जा थांव ॿोहारी कपिड़ो लटो सभु कुझु कजो। न नानी सानी फैसले में तकड़ न कर। असांखे ॿ ॼाड़ा खाइण पीअण ॾे, पोइ सोचींदासीं त केरु कहिड़ो कमु कंदो, केरु कहिड़ो कमु कंदो। छा तव्हां वेही 2 ॾींहं मूं वटि खाओ, अहिड़ो जो चंपो हणाव त मुंह फिरी वञेव। हलिया हिन मानी खाइण नानी सियाणी वटि। मां पाण बुख ते वेठी आहियां, हिननि खे थी मानी खारायां। निभागा किथां जा। उस्ताद पेट आ थोड़ी बतौल दी विदई। वॾा आहिनि मूंखे पढ़ाइण, निभागा किथां जा। रानी छा ॻाल्हि आहे? उदास छो बीठी आहे? काई ॻाल्हि न आहे भाॼाई। तोखे कहिड़नि सोचनि अची वरायो आहे? पंहिंजी क़िस्मत ते सोचां थी त मुंहिंजी क़िस्मत एॾी ख़राब छो आहे भाॼाई? चरी मालिक महिरबान आहे, हिकु ॾींहुं तोखे एतिरियूं त ख़ुशियूं मिलंदियूं जेके तुंहिंजे दामन में समाइजी न सघंदियूं। ख़ुशियूं मूंखे कोन खपनि भाॼाई, बस दुआ कर त मूंखे ओतिरा दर्द मिलनि जेतिरा दर्द सहण जी मूंखे सह पहुजे। मालिक मां उमेदूं न लाइ, तोखे हिकु न हिकु ॾींहुं तुंहिंजे हिसे जी ख़ुशियूं ज़रूर मिलंदियूं। काॾे पई वञी बानू बेगम? अदा वारनि ॾे। ख़ैर में? घणा ॾींहं थिया आहिनि, सोचम त अदा सां मिली अचां ऐं कुंज खे बि ॾिसी अचां। बानू बेगम कुंज त रोज़ हिते ईंदी आहे। कल्ह खां वठी न आहे आई। ठीकु आहे, पर साल त न ईंदी थिया। ॻाल्हि उहा न आहे। ॿी कहिड़ी ॻाल्हि आहे बानू बेगम? इहो ॾिसी अचां त कुंज जी उन घर में केतिरी इज़त कनि था। इहो त उते वञण खां पोइ ई ख़बर पवंदी। ठीकु आहे, चक्कर ॾेई अच, पर जल्दी मोकिलियो। जी साईं। ढेर सारा कपड़ा धोइणा पिया थई, 2 रलियूं आहिनि। ये केॾी महिल धोप दियूं जो अञा हथनि खे वेठी बस ना सुकड़ा हथ थई से वेठी हलाई। कम में चुका है मामी, धोया त थी। कम थी कई यार। ही मुंहिंजी न्याणी सां कहिड़ी हालत कई अथव? हिनखे घर जी नौकराणी करे छॾियो अथव। अम्मा ये मुझे कमीज मेरी थी विया, हिनखे त 2 टे थप्पड़ी वठ। या हिन बाची के बि साबुण हणीस। मुंहिंजी भेण, ये असांजो जेको घर आहे न, सो ग़रीबाणो घर आहे।
ए छोकिरीअ खे कमु त करणो पवंदो न। बाक़ी अकबर खान जी हवेली त कान्हे कि छोरियूं मेकअप शेकअप यार सिंगार थपियो ऐं सोफनि ते मग लॻी वेठी हूंदियूं, कमु त कंदी न बाबा। अदा मां इहो नथी चाहियां त कुंज खां घर जो कमु न करायो, पर थोरो घणो कमु त जादव करे सघे थी, उहा बि हथ मंडराए सघे थी। ना माई ना छो छो अञा बि घर जो कम कया ऐं घर जो कम करे करे अच्छो मथो त करे छॾियो। हाणे ख़ैर सां पुट पाइण आया आई आया अञा बि वेठी घर जो किस मारियो कया। वाह रे वाह। पर दी अदी तूं इन्हे पर बर खे छॾ, इहो कमु ॾिसी पई न इहे पियो हलंदो। तूं रुगो इहो फरमान जारी कर त कीअं पंध पई आई। आई कुंज सां घड़ी खन कचहरी करण, पर कुंज जी हेड़ी हालत ॾिसी आऊं ते वेही कोन सघंदसि। अदी अदी जेकॾहिं तूं वेही नथी सघीं त तोखे इजाज़त आहे, तूं महिल सां हल सिज थो लही। बाक़ी असीं छोरीअ जे मथां को ज़ुल्म कोन था कयूं, घर जो कमकार करणो पवंदुसि, न त कंदोसांसि ढींग वई ढेरी। अम्मा वे त सही। छॾ मार खे त हले तूं पंहिंजो कम कर। हाणे हल अदी हल, अकबर खान खे मुंहिंजा सलाम चइजां महल सां। रूहन जे रिश्तन खे दिल था ज़रे ज़रे ईज़ा, ज़रे ज़रे ईज़ा। ये दुनिया दर्दन जो दरिया। अकबर खान, मां जॾहिं बि तव्हां वटि हली आयो आहियां, तव्हां पाण खे इंसाफ़ पसंदि सॾाए था। अॼु ताईं तव्हां मूंसां कहिड़ो इंसाफ़ कयो आहे? सिर्फ़ इंसाफ़ इंसाफ़ जूं दवाऊं खोता था अचो। जेकॾहिं सच में तव्हां अमन पसंदि हुजो हा त हिन ॻोठ जो माहौल कॾहिं ख़राब न थिए हा। ही जेको कुझु थियो आहे उनजो सिर्फ़ सबबु इहो आहे त तव्हां हिकु तरफ़ा थी बीही था रहो। आलम खान जी हर ॻाल्हि ते तव्हां अंधो एतमाद कंदा आहियो ऐं असांजो सच बि तव्हांखे निसोरो कूड़ लॻंदो आहे। इहो ई सबबु आहे जो अॼु ताईं असांजी हिननि दिलनि में तव्हांजे ख़िलाफ़ कीन जो कुनो बड़के थो। सुल्तान, मां जा दुख ऐं सूर सम्झां थो। जेकॾहिं तूं असांजी हिन दिल जी तकलीफ़ खे सम्झी आ त असांजी भेण खे तूं वापसि कराई आ। इन ॻाल्हि में तूं बि ख़ुशि आहीं त भला असांजी सॼे ॻोठ में बेइज़ती थिए ऐं असां पंहिंजो ही मुंहुं ऐं पंहिंजूं अखियूं ज़मीन ते हेठि झुकाए सॼे ॻोठ में घुमंदा रहूं। सुल्तान, ख़ुदा थो ॼाणे त जेतिरी इज़त मां आलम खान जी कंदो आहियां, तव्हांजी इज़त जो मूंखे ओतिरो ई ख़्यालु आहे। बाक़ी अव्हां जे ख़िलाफ़ मुंहिंजी दिलि में नफ़रत जो कारण अव्हां जूं अरदायूं आहिनि। सुल्तान, जेकॾहिं अव्हां पंहिंजूं अरदायूं छॾे हिन ॻोठ में अमन सां रहणु पसंदि कयो त मां बि आलम खान वांगुरु अव्हां खे पंहिंजे जीअ में जायूं ॾींदुसि। इहे पंहिंजूं हमदर्दियूं आलम खान जे लाइ पहुचाए रखो। मूंखे सिर्फ़ इहो ॿुधायो त असांजी भेण खे कॾहिं था वापसि करो। मां पंहिंजे तरफ़ खां पूरो ज़ोर लॻाए चुको आहियां। अव्हां जी भेण वरियाम सां नाहे भॻी, हू पंहिंजे मुंहुं घरां निकिती आहे। सवाल ई पैदा नथो थिए त हिकु औरत घरां अकेली निकिरे। इहो कमु वरियाम जो आहे। जेकॾहिं तव्हां उन्हनि जे मथां कख था रखो त उन सां मुंहिंजो को सरोकार न आहे। मूंखे पंहिंजी भेण वापसि घुर्जे। मूंखे सिर्फ़ इहो ॿुधायो त मूंखे घणा ॾींहं अञा इंतज़ारु करणो पवंदो। कुझु ॾींहं सब्र कयो। मूं आलम खान खे मोकिलियो अव्हां जी भेण जी ॻोल्हा लाइ, ऐं जेसि ताईं आलम खान अव्हां जी भेण खे हथु न कंदो, हू वापसि न मोटंदो। जेकॾहिं आलम खान हथे खाली वापसि मोटी आयो त पोइ उनखे बंदूक तव्हां पंहिंजे हथनि सां हणंदव या इहो कमु बि असांखे करणो पवंदो? सुल्तान, हिन दफ़े जेकॾहिं आलम खान वापसि मोटी आयो न त हुनजो खून अव्हां खे माफ़ हूंदो। आलम खान जो सिर मां ई अव्हां खे ॾींदुसि। इहो अकबर खान जो वाइदो आहे। आख़िरी चक्कर मां तव्हांजी ज़बान ते एतबार करे वापसि वञा थो। हिकु हफ़्ते जे अंदरि मूंखे या पंहिंजी भेण घुर्जे या आलम खान जो सिर।
वॾो सालन आहे। हा मस्ताना, हुन कॾहिं बि मूंखे ज़ाल जो दर्जो न ॾिनो। इन जे करे हाणे मां बि पंहिंजे मुड़ुस खे छॾे अदा वारनि जे घर आई आहियां। मस्तानी, हाणे तूं पंहिंजे मुड़ुस ॾांहुं कॾहिं बि वापसि कोन वेंदी। सभु क़िस्मत ते छॾे ॾिनो आहे, मां छा थी करे सघां। जेकॾहिं तुंहिंजो मुड़ुस तोड़े हली अचे, तोखां माफ़ी वठे, छा तूं हुन ॾे वापसि मोटंदीअ? हिकु त हू मूंखां माफ़ी कोन घुरंदो। मिसाल, जे हू तोखां माफ़ी घुरे त? मस्ताना, हू मरंदो मरी वेंदो, पर मूंखां माफ़ी कोन वठंदो। पर जेकॾहिं माफ़ी घुरे त? तूं छॾ मस्ताना मुंहिंजे मुड़ुस खे, मां उन जे बारे में नथी ॻाल्हाइण चाहियां। तूं पंहिंजी ॻाल्हि कर। छा तूं पंहिंजे मुड़ुस मां एॾी बेज़ार थी चुकी आहीं? हा मस्ताना, जेकॾहिं हाणे ॿीहर मूंखे पंहिंजे मुड़ुस ॾांहुं मोकिलियो वियो न, त मां ॿीहर बि ज़हर खाईंदसि। जेकॾहिं हू तोखां माफ़ी घुरे त? हुन का वाट बि नाहे छॾी जो हुनखे माफ़ कयो वञे। मूं फ़ैसिलो करे छॾियो आहे त कोर्ट में वञी करे तलाक। तूं ॿुधाए, तूं मूंखे यादि कंदी आहीं? हिकु तूं ई त आहीं मस्ताना, जंहिंसां मां जी जान खां वधीक मोहबत कंदी आहियां। केॾो न मस्तानो ख़ुशि नसीब आहे जंहिंसां तूं मोहबत करी थी, ऐं केॾो न बदनसीब आहे मल्हार जंहिंखां तूं नफ़रत करी थी। काश मल्हार बि तुंहिंजी मोहबत खे सुञाणे। मस्ताना, मां फोन बंदि थी कयां, पोइ ॻाल्हायां थी। कूंज खे माई जादो हुन घर में कॾहिं बि सुख सां रहण कोन ॾींदी। पर घर जो थोरो घणो कमु त करणो पवंदुसि न। थोरो घणो कमु? नौकरनि खां वधीक कूंज जे मथां ज़ुल्म था कनि। कूंज जी शक्ल ई फिरी वई आहे। उनजी हालत मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आई आहियां। ख़ुदा ॼाणो ई जादो मुंहिंजी न्याणीअ जो साह निपुड़े कढी छॾींदा। बाबा जानी, जेकर अहिड़ी ॻाल्हि आहे त अदी कूंज खे वठी अचो, हिते रही पए। ईअं ई करणो पवंदो। बानो बेगम, जाड़ो ई जादो इहो ई चाहिनि था त कूंज हिते अची रहे ऐं उन जे पोयां उहे बि अची हिते रहंदा। बाबा जानी, मामा ई मामी हिते कॾहिं बि अची न रहंदा ऐं कूंज खे बि कॾहिं हिते न रहण ॾींदा। जेकर कूंज हिते अची रही त पोइ मिठल बि अची हिते रहंदो। जेकर मिठल अची हिते रहियो त पोइ मूंखे ऐं गुराम खे इहो घर छॾणो पवंदो, छो त मिठल जे हूंदे मां हिन घर में न रही सघंदसि। बाबा अहिड़ी का बि ॻाल्हि कान थी। तव्हां जाई परेशान कयो। कूंज जी जे न हालत ॾिसी आ त तूं पाण ई परेशान थी वञी आ जेका हुन सां हालत कई अथनि। मसलो घर जे कम जो आहे, पोइ ईअं था कयूं जो कूंज खे हिकिड़ी नौकरियाणी घर जे कमकार लाइ रखी था ॾियूं। परेशानी जी कहिड़ी ॻाल्हि आहे? महीने में जेके 10-12 हज़ार वठंदी उहे मां भरे ॾींदसि। ॻाल्हि ख़तमु। ईअं ई सही आहे। मां सुभाणे कूंज सां मिली उन सां सलाह करे कि नौकरियाणीअ बंदोबस्त करे थी ॾियांसि। हाणे राणीअ लाइ असांखे सोचणो पवंदो। सॼी ज़िंदगी हिन घर में वेही त कोन गुज़ारींदी। चाचा, सुल्तान वारा राणीअ खे हर हालत में हितां वठी वेंदा, हिन खे हाणे हिते रहण कोन ॾींदा। तव्हांखे हुन घर में मुंहिंजो हाणे लाश मोकिलणो पवंदो। सुठ, अलाह तोखे वॾी हयाती ॾींदो। जेकॾहिं हाणे तोखे हुन घर ॾे मोकिलियोसीं न त ॻाल्हियुनि सां ई मोकिलींदासीं। तव्हां भले सुल्तान ऐं मल्हार वारनि खे भले साईं ते हथ रखायो, पर हू सुधरण वारा कॾहिं बि कोन्हनि। न ई वरी मल्हार मुंहिंजो कॾहिं क़दुरु कंदो। मुंहिंजी ॻाल्हि तव्हांखे ॾुखी ज़रूर लॻंदी, पर हिन में राणीअ जी भलाई आहे। पर चाचा, कहिड़ी ॻाल्हि? हा, इहा ई त राणीअ मल्हार जे विच में तलाक कराइजे।
तलाक? इन में शिरकण जी कहिड़ी ॻाल्हि आहे मां? पंहिंजी न्याणी खे मौत जे मुंहं में धिकण खां सुठो आहे त मल्हार खां तलाक कराए पंहिंजी न्याणी खे घर में विहारजे। बाबा तव्हां त चओ था पर मल्हार सोट खे कॾहिं तलाक कोन ॾींदो। पुट ईअं तलाक कॾहिं बि कोन थींदी, असांखे कोर्ट जो दर खड़काइणो पवंदो। पर चाचा इन में त वॾी बदनामी थींदी। न्याणी जी ज़िंदगी खां वधीक असांखे बदनामी कोन मारींदी। जे बदनामी खे ॾिठोसीं न त राणीअ जी ज़िंदगी बर्बाद थी वेंदी। आलम अचे त उन सां सलाह करे ॾिसूं त हू छा थो चवे। बाबा जो खैर, बाबा जो खैर, बाबा साईं जो खैर। बाबा तव्हां हिते? पुट तुंहिंजी मां ॻाल्हि कई त तोते वॾो ज़ुल्म पियो, इन करे तोखे हिते ॾिसण जो आयो आहियां। जुल्म? कहिड़ो जुल्म बाबा? ही जेको कुझु मां ॾिसां थो ऐं जंहिं न्याणीअ खे मूं लाड कुॾ सां पालियो उनखे अवां हिते नौकरियानी वांगुरु दौड़ाया पिया। ॾिसो न बाबा साईं, खैर तव्हां में त पहुचो बि, तव्हां में सभु पर बाबा साईं असीं त थियासीं मिसकीन चिचबा। असां में एॾी सभु किथां आई? हाणे छोकिरीअ खे नौकरियानी रखे ॾियो, एतिरी त असां वटि दरावत बि कान्हे। हाणे जेकॾहिं असीं घर जे कमकार जे लाइ नौकरियानी रखूं पोइ त साईं असांजो त थी वेंदो ढींगो ई डेरी। वाह ता वाह, माण्हू पुट छा लाइ परणाईंदो आहे त नुंहुं अची घर संभाल, सस खे को सुख ॾियनि। हाणे मुंहिंजी काई उमेर आहे जो घर जो कमकार अञा आऊं कयां? 5 ॾींहं पहिरीं त सॼे घर जो कमु तूं कंदी हुईं माई। बाबा साईं तव्हां त हरूभरू असांजी ॻाल्हि दिलि में पिया। बाबा छोकिरीअ खे घर जो कमकार करणो पवंदो। ख़बर अथव हिन में छा थी? छोकिरी विंदुरी बि पई हूंदी, अजायो सोचनि खां बि बची पई हूंदी। ॾिसो न घर जो कमकार करण को ऐप त कोन्हे न। हाणे तव्हां पाण हली आया हो हिते हिनखे ॾिसण, असांजो ढींगो ढेरी करण जे लाइ। तव्हां वियो, मां तव्हांजे लाइ चांहि तयारु करे थी अचां। न पुट, मां हलां के ॿिए दफ़े जी तोड़ चाहि ऐं हा सुभाणे तूं घर अची ॾींहुं उते गॾिजी वेही चाहि पीअंदासीं, ठीकु आहे? अरे एॾो जो हाणे न्याणी जो ख्याल अथसि, आ त मिल्कियत वंडे छो नथो ॾेस? हाला मां हिंदोरो घुराईंदुसि आटर ते, पोइ नौकरियाणी बि रखी ॾींदीमांसि, पोइ वेठी सॼो ॾींहुं लोॾींदुसि, वेचारी वेठी आराम करे। ॻाल्हि त कनि था। पर मामा पर खे छॾ बाबा, पर खे छॾ, इन में तुंहिंजो ई फ़ाइदो आहे। अदा ही सभु कुझु कीअं थी वियो मुंहिंजा भाउ? दोदा मूंखे फसायो वियो आहे। तूं ईअं कर के सुठे वकील सां मिल, जीअं मुंहिंजी 2 हाज़िरिन में ज़मानत थी वञे। जेसि ताईं मां ॿाहिरि न ईंदुसि तेसि ताईं उन मकारनि खे मां ज़ाहिर कोन करे सघंदुसि जिन मूंखे फसायो आहे। अदा तोखे फासाइण पोइ कंहिंजो हथ आहे? उन ई माण्हू जो जंहिं कार जे एक्सीडेंट सां असांजे नंढड़े भाउ खे मारियो हुयो। मां उन ज़ालिम ताईं पहुची चुको हुयुसि, पर उन मूंखे ई खून जे केस में फसाए छॾियो। ॻाल्हि ॿुध मुंहिंजी, ढोर ढगा खपाए बि को सुठो वकील कजां त जीअं मुंहिंजी जल्द ज़मानत थिए। अदा मां कोशिश करे जल्द में जल्द सुठो वकील कयां थो। ॿियो दा पैसनि जी ज़रूरत अथई छा? 2-3 हज़ार मूंखे ॾिनियूं आहिनि, हिते सिपाहियुनि खे ख़र्ची कराईंदो रहंदुसि त मुंहिंजी इज़त कंदा। अदा फ़िलहाल त मूं वटि 5,000 आहिनि। ईअं कर 1,000 तूं पंहिंजे किराए लाइ रख, 4,000 मूंखे ॾे। हाणे तव्हां निकिरण जी कयो,
साहब ईंदो त नाराज़ थी पवंदो। वञा थो भाउ। अदा पंहिंजो ख्यालु रखजां। मिठल रईस अकबर खान खां पोइ तूं ऐं मां हिन मिल्कियत ते विढ़ंदा रहूं। इन खां सुठो न आहे त तूं अकबर खान खे चओ त पंहिंजी ज़िंदगी में पंहिंजी पूरी मिल्कियत ॿिनि हिस्सनि में विराए असांखे ॾे। ॻाल्हि त वाकई सुठी कई अथई। अकबर खान खां पोइ जो असां पाण में विढ़ंदा रहूं, हिन खां पहिरियां ई मिल्कियत विराइजी वञे। पर इहा ॻाल्हि रईस अकबर खान सां केरु कंदो? मिठल तूं ॿियो केरु? गोराम फिलहाल त मूंखे मिल्कियत जी ज़रूरत कान्हे का। पोइ मां रईस अकबर खान खे इहा ॻाल्हि छो चवां? मिल्कियत जी ज़रूरत बि तोखे आहे ऐं चओ बि तूं। इहो त तूं थो चवीं न त तोखे मिल्कियत जी ज़रूरत न आहे, पर इहा ॻाल्हि तूं पंहिंजे पीउ सां त करे ॾिस न। जेको मुंहिंजो फ़ैसिलो आहे उहो ई बाबा जो बि हूंदो। तुंहिंजे पीउ जो वाॻुओ जेॾो वात आहे, वाॻुओ जेॾो। क़ुरान ज़बान संभाले ॻाल्हाए। विठल होश मां न निकिर, सच थो चवां, तुंहिंजे पीउ खां वधीक कमीनो। मिठल तुंहिंजो दिमाग़ छाजे ख़राब थी वियो आहे? दिमाग़ मुंहिंजो न गोराम जो ख़राब थियो आहे। हिन खां पुछो तिन मूंसां कहिड़ी बकवास पे कई। छा ॻाल्हि आहे गोराम? बाबा साईं मिठल चवे पियो त मां तव्हांखे चवां त तव्हां पंहिंजी ज़िंदगी में मिल्कियत विराए वञो। कूड़